वेलकम बैक नाज़रीन से जलाल महमूद शाह साहब असां स्टूडियो में मौजूद आहिनि। ॻाल्हि हले पई सिंध जी इम्कानी विरहाङे जे हवाले सां ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त क़ौमी असेंबली में नेशनल पीपल्स पार्टी जे MPA मसरूर जतोई साहब ऐं आरिफ मुस्तफ़ा जतोई साहब सूबाई असेंबली में MPAs जेके आहिनि उन्हनि जॾहिं पंहिंजो बिल पेश करणु पिया चाहियो सिंध जी इम्कानी तक़सीम जी मुखालिफ़त में, त उनखे पीपल्स पार्टी तरफ़ां चूंडियल जेके स्पीकर सिंध असेंबली आहिनि निसार खोड़ो साहब, उन्हनि उहो बिल पेश करण जी इजाज़त न ॾिनी, जंहिंखां पोइ ही ॿई जेके MPA हज़रात आहिनि इहे वॉकआउट करे पिया असेंबली जे इजलास में। जी साईं, हाणे जेसिताईं बिल जी ॻाल्हि आहे, 20हों तरमीमी बिल जेको आहे, जेकॾहिं असां नंबर्स ते ॾिसूं था त पीपल्स पार्टी बि जेकॾहिं अंदरि ई अंदरि सपोर्ट आहे त बिल त पास थींदो नज़र अचे पियो। त पोइ ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हाणे 20 तरमीम हिनखे कोन, पहिरीं ॻाल्हि त अॼु सिंध असेंबलीअ जी तव्हां ॻाल्हि खां शुरू कई आहे। एग्ज़ैक्टली सिंध असेंबलीअ में बिल पेश कोन थियो, करारदाद पेश थी, रेज़ोल्यूशन। त करारदाद मूं पढ़ी कान्हे त छा आहे हुन में टेक्स्ट छा आहे, पर चयो वञे थो त जुमे ते या करारदाद मसरूर जतोई साहब पेश कई ऐं कुझु मेंबरनि सिंध जे उन्हनि में सिग्नेटरीज़ आहे ऐं उन में पेश कई। उन में इहो ख़दशो ॾेखारियो वियो त 20 तरमीम जेका आहे सा अनकॉन्स्टिट्यूशनल आहे ऐं उन जे ज़रिए जे अगरि इन खे 20 तरमीम जेको हिकिड़ो त उनजो डोमेन ई कोन्हे क़ौमी असेंबलीअ जो, ठीकु, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, इन खे अगरि इन में आंदो वियो त इन जी विरासत इम्कानी इहा आहे त इहा सिंध जे तरफ़ ईंदी, इहा चयो वञे थो। मूं अञा हुनजो ड्राफ्ट में न ॾिठो आहे, पर जेको उते जे मेंबरनि खां जेको ॻाल्हि ॿुधी, ठीकु से हिकिड़ो त बिल ॿी शइ आहे ऐं बिल्कुलु करारदाद हुई, उहो स्लिप ऑफ टंग थी वई। हू जेका आहे सा आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, बिल्कुलु आइन में तरमीम, उहा जेका हींअर 20 तरमीम पिया चइजो, 20 आइनी तरमीम, उन जे मतिलबु त तव्हां आसान करे छॾियो त जेको वणे सिंपल मेजॉरिटीअ सां उहो जेॾी महिल चाहे त बसि ठाहे वञे हलियो। मतिलबु आइन में तव्हां हिकिड़ी प्रोविज़न रखो पिया सूबनि नवनि सूबनि ठाहिण जी, जेका आहे ई कान। असीं इन जे सख़्तु ख़िलाफ़ आहियूं, सख़्तु आहे, इहा सख़्तु हानिकार थींदी सिंध लाइ। इन जा तीर जा मुंहं अॻियां हली यकीनन सिंध जे तरफ़ आहिनि, अॻियां भले चवनि कैंची पर अंदरां छुरी आहे। अच्छा, सम्झो सही। पर मूंखे इहो ॿुधायो त यकीनन जेका सिंपल मेजॉरिटी तव्हां ॻाल्हि कई, त मेजॉरिटी त सिंपल खां थोरी वधीक आहे इन परसेंटेज नंबर्स में अगरि असां ॾिसूं, ऐं तव्हां जी शुरू में ई क्लियर करे वियो त पीपल्स पार्टी सिर्फ़ु पंहिंजो इक़्तिदार बचाइण जे लाइ जेको वणे बसि उहो सम्झनि था त असांजी मालिकी आहे बिल्कुलु। पर हाणे मूंखे इहो ॿुधायो त जेकॾहिं इहो बिल पास थी वियो त पोइ छा हालतूं पैदा थींदियूं? हालतूं इहे पैदा थींदियूं त न रुॻो सिंध खे टोड़ण जी साज़िश थींदी, पर सॼे पाकिस्तान खे टोड़ण जी साज़िश थींदी, उन जे लाइ राहमार थींदी। बिल्कुलु, पर जेके लॉ एंड ऑर्डर सिचुएशन छा ख़राबु थींदी, छा थींदो, एजिटेशन ईंदी, स्ट्राइक? असीं अञा क़बल वक़्तु का ॻाल्हि कोन था चऊं त अॻु में छा थींदो। असांजे हिसाब में त इवन जेका चयो थो वञे त बाबा 9 सूबनि जे हक़ में मुतहिदा थी चए त असीं चैम्पियन आहियूं, पर मुस्लिम लीग काफ़ जेका अॻु महीने जी चैम्पियन ठही वेठी आहे, छा उहा उन ते बीहण लाइ तयारु आहे? असांखे ॾिसण में पियो अचे त हींअर उहा बि कान्हे तयारु। ठीकु, माना उहा बि तयारु कोन्हे। ANP तव्हां सां गॾु बीहण जे लाइ तयारु आहे? तव्हांजी न। मूंखे यकीन आहे त सिंध जा माण्हू मेंबर क़ौमी असेंबलीअ जा केॾा बि खणी बेहयाई कनि, पर बेग़ैरत नथा थी सघनि, सम्झो न। उन जे करे 50% खां मेंबर मथे जेको आहिनि सो इन बिल खे कॾहिं बि पास कोन करे सघंदा, कोन कंदा। उन करे असां हिन खे, पर उन जे लाइ असांजे मेंबरनि जे लाइ बि सिंध जे अवाम जो प्रेशर ऐं दबाव ॼाणाइणु निहायत लाज़मी आहे। जो महसूसु कनि त सिंध जी अवाम ईअं कोन पियो चाहे जीअं पीपल्स पार्टी चाहे पई ऐं MQM चाहे पई। ठीकु, हाणे सर पार्लियामानी पॉलिटिक्स ते थोरो ॻाल्हाए था वठूं न। हींअर त तव्हां असेंबली में न आहियो, इन करे ठीकु ठाकु तनक़ीद बि थींदी आहे, जेको अपोज़िशन जो ऐं जमहूरियत जो हिकिड़ो हुस्न आहे। पर हाणे तव्हां छा पार्लियामानी पॉलिटिक्स तव्हां त रहिया आहियो, पर तव्हांजा जेके ॿिया दोस्त आहिनि उहे वञण जे लाइ तयारु थी विया आहिनि, जेके काफ़ी अरसे खां इन धारा में आहे ई कोन? यकीनन हाणे क़ौम परस्त हिन जमहूरी प्रोसेस में हींअर हिसेदार थियण जे लाइ तयारु थी विया। असीं इंशाअल्लाह ही भले हिन साल इलेक्शन थियनि या मथे साल इलेक्शन थियनि, असीं हुन में मुकमिल तौर ते हिसेदार थींदासूं। ऐं असीं नथा दावा करियूं त असीं सॼी सिंध विन करे वेंदासूं ऐं हीअं कंदासूं, पर असीं ज़रूरु हिसेदार ज़रूरु थींदासूं, जागीरदारीअ खे चैलेंज ज़रूरु कंदासूं, शहरनि में बि ॻोठनि में बि। न, शहरनि में त ठीकु आहे, हिकिड़ो हैदराबाद शहर असांखे सम्झ में अचे थो, हैदराबाद कराची में बि असीं फाइट कंदासूं।
इहा बि ॿुधी छॾिजो सिंधी मेजॉरिटी एरियाज़ हा बिल्कुलु असीं कंदासीं जिते असांजा पोटेंशियल कैंडिडेट हूंदा उते असीं कंदासीं मतिलबु तव्हां हाणे क़ौम परस्त तयारु थिया सभई पार्टियूं आहिनि जीअं सिंध बि आयो हुन ॾिसो जीअं सिंध जा पंहिंजो आज़ादी जो प्रोग्राम आहे उहे पंहिंजी जाइ ते हूंदा ठीकु। उन्हनि खे असां चयो आहे सिर्फ़ु हिन ॻाल्हि तां त बाबा भले तव्हां आज़ादी वठो तव्हांखे जेको वणे उहो तव्हां इहो करियो पर हिन वक़्त में तव्हांजे लाइ हिकिड़े तरफ़ बाहि आहे ॿिए तरफ़ पाणी आहे ठीकु आहे तव्हांखे रस्तो कहिड़ो वठिणो आहे असांजो जे रस्तो वठंदो असीं तव्हांखे ॿोड़ींदासूं बि कोन साड़ींदासूं बि कोन सही इहा ज़रूरु कंदासूं ठीकु आहे असीं को सॼे मुल्क खे गुलो गुलज़ार कोन करे सघंदासूं सही। पर कुझु जेके ख़तरात ऐं ख़दशात जेके असांजे क़ौम खे आहिनि उन्हनि खे ज़रूरु टारण जी अहमियत रखंदासूं उन्हनि असेंबलियुनि में अॼु असीं मौजूदु हुजूं हा त ईअं कंहिं में हिमत कोन थिए हा त इहो को असेंबलीअ में को बिल आणे सघे हा अगरि असां मां को ऐं ईमानदारीअ सां थो चवां त जे अगरि इन ई क़ौमी असेंबलीअ में असां मां को माण्हू वेठल हुजे या त पीपल्स पार्टीअ जे या MQM जे कंहिं माण्हूअ खे हिमत कान पैदा थिए हा त इवन अहिड़े नमूने सां ईअं वेही सिंध जे माण्हुनि जी सिंध जे यकजहतीअ जी सालमियत जी तरफ़ ख़तरे जी निशानी ख़तरे जी घंटी जे नाले में 20 तरमीम बिल आणींदा ईअं ई पीपल्स पार्टी अनकॉन्स्टिट्यूशनल गैर आइनी क़दम कोन खणे हा त जेको आइन में गुंजाइश ई कोन्हे तव्हां उनखे पिया पहिरीं तव्हां आणियो त हीअं न करियो ऐं उनजी ग़लति मिसइंटरप्रिटेशन ग़लति तशरीह त बाबा आइन में हीअं न आहे हीअं तरीक़ेकार आहे पर इनखे हीअं था करियो बाबा उहो त प्रोविजन ई कोन्हे गुंजाइश ई कान्हे 73 जे आइन में इहो ई थियो हो जेॾीमहिल छो त उन वक़्त में ताज़ो बंगाल छुटिजो त उन वक़्त में असांजे लेजिस्लेटर्स इहो चयो त बाबा असांखे आइन में त तहफ़ुज़ ई कोन्हे अॻे तव्हां वञी उन में असांखे शामिलु करे छॾियो सुभाणे वरी असांखे हेठि मथे करे छॾियो सुभाणे करियो वरी चयो त बाबा सूबा टोड़ींदासूं वरी हीअं कंदासीं पोइ त असांजे लाइ त वरी मसइलो थींदो चयो वियो त बाबा तव्हांखे इहो तहफ़ुज़ था ॾियूं त इन में असां प्रोविजन ई न रखंदासीं कॉन्स्टिट्यूशन में जो सुभाणे नए सूबे जी का ॻाल्हि थी सघे उहा तरक़ी त पोइ हीअ असांखे कहिड़ी बि ॻाल्हियूं पई ॿुधायूं वञनि हीअ हींअर आहे आख़िर में दौड़दी थी वञे छा पीपल्स पार्टी जे अॼु बि मेंबरनि चयो आहे त असीं ईमानदारीअ सां कसम सां हीअं न कंदासीं हूअं न कंदासीं बाबा हीअं न कंदो पोइ जे अगरि तव्हांखे एतिरी हमदर्दी आहे अगरि मुतहिदा खे बि एतिरी हमदर्दी आहे त बाबा 20 आइनी तरमीम जेका तव्हां विधी आहे वापसि त वठो सही पीपल्स पार्टीअ खे बि चऊं था त बाबा तव्हां हुननि खे टेबल करणु ॾिनी आहे जेका अनकॉन्स्टिट्यूशनल आहे त तव्हां छो टेबल करणु ॾिनल आहे इहा त आउं स्पीकर हुजां त हुनखे त हिकिड़े दम रद्द थी वञे ओॾी महिल ई थी वञे हा गैर आइनी तरमीम आहे मूंखे हाणे हिकिड़ो सिधो सो सुवालु आहे त मूंखे ॿुधायो सिंध जे विरहाङे जो सिंधियुनि खे कहिड़ो नुक़सानु थींदो इन में मतिलबु सिंधियुनि जे मसइलनि खे साम्हूं रखी मूंखे जवाबु ॾिजो सियासी जवाबु उहो ई असांखे हर सियासतदान ॾेई वेंदो आहे सिंध जे माण्हुनि जा सूर कीअं ख़तमु थींदा वधंदा थींदो छा ॾिसो घणनि जी असांजी धारनि जी उन्हनि माण्हुनि जी जेके बदनियत आहिनि उन्हनि जी नज़र आहे त तव्हांजो इंडस्ट्रियल कमर्शियल हब सिंध खां जुदा करे ॿुधो ऐं पोइ बाक़ी तव्हांखे आज़ादु करे तव्हांखे सिंध पोइ चओ जेका वणे असां वञी सिंध ॾियूं ठीकु हीअ को हिकिड़े ॾींहं में कान ठही आहे इवन जेके कराची ठही आहे इनखे 125 साल 150 साल थिया आहिनि उन खां पोइ कराची हीअ डेवलप थी आहे असीं इन तां हथु खणी छॾियूं इन जो मतिलबु आहे कराची जे असीं बंदरनि तां मथे खणी छॾियूं कराची जे मार्केट तां बि हथु खणी छॾूं असांजो को पढ़ी लिखी नौजवान तव्हां जहिड़ो अची को एंकर थी वञे हलियो इन तां बि हथु खणी छॾियूं त बाबा न हाणे वञो वापसि छो त एडमिशन तव्हांखे स्कूलनि कॉलेजनि में त कान मिलंदी पर तव्हां असीं हथु खणण जे लाइ तयारु कोन आहियूं असीं सम्झूं था त हीअ असांजो तारीख़ी वतन आहे हिन जे तरक़ीअ में ऐं बहितरीनु ख़ुशहालीअ में मयार ज़िंदगी बुलंद करण जे लाइ जेके असांजूं ख़्वाहिशूं आहिनि असांखे अहिड़ा तरक़ी याफ़्ता शहर खपनि उन्हनि जी इकोनॉमी असांखे खपे उन्हनि ते ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ इन मामले ते तिखियूं ॻाल्हियूं मूंखे ख़बर कोन्हे कहिड़ो रिएक्शन ईंदो सिंध में पर मुंहिंजी हाणे कुर्सी मूंखे चए पई त मां तव्हांखे कुझु तिखा सवाल कया हिन मामले ते नाज़रीन प्रोग्राम हलंदे हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो ब्रेक खां पोइ साईं जलाल महमूद शाह साहिब खां कुझु तिखियूं ॻाल्हियूं इन ई मौज़ू ते पर सिर्फ़ु प्रोफेशनल हद ताईं इन में के पर्सनल शयूं न आहिनि ऐं आई होप के सिंध में बि रिएक्शन कोन ईंदो पर कुझु तिखियूं ॻाल्हियूं आहिनि ज़हन में स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो